मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। सही मुहर्रम में कारा कपड़ा पाइण कीअं आहिनि? सही हूअं जाइज़ आहे, 11 महीना तव्हां पाईंदा रहो कारो कपिड़ो पाइण जाइज़ मला। हा, उलमा चवनि था मुहर्रम जे अंदरि कारा कपिड़ा न पाईंदा कयो। वजह छा आहे? हिकु अहिड़े टोले सां मुशाबत थिए थी जंहिं टोले जो अक़ीदो असांजे अक़ीदे सां मुतफ़िक़ न आहे। इन जे करे जेको उलमा जलींदा आहिनि त मुहर्रम में कारा कपिड़ा पाइण खां परहेज़ कयो। बाक़ी रहियो मसइलो 11 महीननि जो, न 11 महीना ई पाईंदा रहो, को मसइलो न आहे, जाइज़ आहिनि न। पोइ हिते हिकिड़ी मां ॻाल्हि कयमि अलाह जे नबी खां, त अलाह जे नबी जेको कारी पगड़ी पाती आहे ऐं अहिड़ी तरह अलाह जे नबी कारी चादर पाती आहे। इन खां बाद में मां आख़िरी हिकिड़ी ॻाल्हि कयमि अलाह जे नबी कारो लिबास पातो आहे। त इन जे अंदरि जेको मां रुजू करणु चाहियां थो त कारो लिबास जेको आहे मन ॾाढो न गुज़रियो, अल्फाज़ मूंखां तेज़ थी विया त कारो लिबास न, हा अलाह जे नबी कारो जुबो पातो आहे। जो त छो उन जी रिवायत कीअं थी करे, हज़रत अस्मा रज़ी अल्लाह ताला अन्हा रिवायत करे थी त अलाह जे नबी खे कारो जुबो हूंदो हुयो जो अलाह जे नबी पातो आहे। इन खां बाद में अलाह जे नबी जे वफ़ात खां बाद में अमा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा वटि उहो जुबो आयो, उन पाण वटि काफ़ी टाइम रखियो। अमा आयशा जे वफ़ात खां बाद में पोइ इहो जुबो हज़रत अस्मा रज़ी अल्लाह ताला अन्हा जेकी अमा आयशा जी वॾी भेण आहे, हुन चयो त इहो जुबो पोइ अलाह जे नबी जो मां खयुमि। पोइ मां छा कंदी हुयमि, इन जुबे खां इहो जुबो पाणी में विझी करे ऐं इहो पाणी मरीज़नि खे पीआरींदी हुयमि। छाजे करे नबी जे जिस्म खे जेकी शइ लॻी आहे इन जे अंदरि त को शिफ़ा आहे न। त अमा अस्मा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाता असां इहो ई अमल कंदासीं त अलाह जे नबी कारो जुबो पातो आहे। ऐं अहिड़ी तरह असांजे मौक़िफ़ अहले सुन्नत वल जमात वटि बि कारो लिबास जाइज़ आहे, कंहिं क़िस्म जो हराम न आहे। हा, उलमा जेको रोकींदा आहिनि मुहर्रम में न पाईंदा कयो। इहा मां ॻाल्हि विराए दोहरायां थो, छो त अहिड़े टोले सां मुशाबत थिए थी जंहिंजो अक़ीदो असां सां मुतफ़िक़ न आहे। इन जे करे उलमा चवंदा इन सां मथां मुशाबत थींदी। भई हिकिड़ी ॻाल्हि मां नोट कयां थो, जेके माण्हू पाईंदा उहे मुड़ंदा न। ॻाल्हि आहे न, जेके पाईंदा उहे मुड़ंदा न, ऐं जेके न पाईंदा उहे ज़िंदगी में पाईंदा ई न। ॻाल्हि ईअं ई आहे न। सही, अलाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।